بسم الله الرحمن الرحيم اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم محترم ناظرین السلام علیکم اج تہاں جے ساموں حضرت امام محمد ترقي علیہ السلام جے حیات طیبہ منجھاں بی نشست ساں گڈ حاضر تھیا آیوں کتاب احتجاج تبرسی صفحو 475 ऐं ॿियो किताब सीरत आइमा इसना अशर बाब हज़रत इमाम मोहम्मद तर्क़ी अलैहिस्सलाम सफ़ो नंबर 37 औन बिन मोहम्मद बिन औन खां रिवायत आहे त मामूम रशीद पंहिंजे धी उमे फज़ल जे शादी हज़रत इमाम मोहम्मद तर्क़ी अलैहिस्सलाम सां करण जो फ़ैसिलो कयो त उन वक़्तु इमाम अलैहिस्सलाम जी उमिरि 10 या 11 साल हुई त उते मौजूद अफ़राद एतराज़ कंदे चवनि था ए मामूम अल्लाह तोखे बादशाही अता कई आहे ऐं अल्लाह तोखे इज़त अता कई आहे ऐं तूं ॼाणी थो बनी अब्बास ऐं आले अली जे दरमियान गुज़रियल ऐं हलंदड़ तालुकात खे बि मामूम चए पियो थो कसम आहे ख़ुदा जो हिन मामले में मां कंहिंजो बि न ॿुधंदुसि उहे चवनि था ए मामूम तूं पंहिंजे लख़्ते जिगर जी शादी अहिड़े सां कराइण थो चाहीं जेको अञा ताईं ॿार आहे न ऐं दीन ख़ुदा जे बारे में ॼाण अथसि न ऐं फ़राइज़ ऐं सुन्नत जी ॼाण अथसि न ऐं हक़ ऐं बातिल जे दरमियान तमीज़ अथसि बस थोरो सबुर करियो वॾो थिए क़ुरान पढ़े दीन सिखी वठे त मामूम चए पियो थो कसम आहे ख़ुदा जो ही तव्हां खां वॾो आलिम फ़क़ीह फ़राइज़ ऐं सुन्नत जो ॼाणू ऐं किताबुल्लाह जो हाफ़िज़ आहे त उन्हनि जमात मां ॿाहिरि निकिरी करे हिकु शख़्स खे मोकिलियऊं यहया बिन अक़सम ॾे जेको उन वक़्त जो काज़ी हुयो ताकि उहो अची इमाम अलैहिस्सलाम खां सवाल करे इमाम अलैहिस्सलाम जवाब न ॾेई सघनि मामूम रशीद पंहिंजे फ़ैसिले खां मुड़ी वञे त यहया बिन अक़सम आयो मामूम रशीद खां इजाज़त वठी करे इमाम अलैहिस्सलाम ॾांहुं मुखातिब थिया चवण लॻो मुंहिंजी जान तव्हां ते क़ुर्बान ॿुधायो त सही हालत इहराम में शिकार जो कफ़ारो छा आहे इमाम अलैहिस्सलाम चवनि था ए यहया बिन अक़सम तुंहिंजो सवाल वाज़े न आहे शिकार करण वारो शिकार कयईं उहो हलाल जानवर हुयो या हराम शिकार ॼाणी कयईं या ख़तई शिकार करण वक़्तु आलिम हुयो या जाहिल शिकार करण वारो गुलाम हुयो या आज़ाद शिकार करण वारो नंढो हुयो या वॾो हुयो शिकार कयईं पखी हुयो या जानवर शिकार करण खां बाद पेशेमान थियो या न शिकार पहिरियों दफ़ो कयईं या ॿियो दफ़ो कयईं इहराम हज जो हुयो या उम्रे जो त इहे इमाम अलैहिस्सलाम जॾहिं एतिरा शिक बयान कया यहया बिन अक़सम ख़ामोश थी वियो ऐं सभु माण्हू तअजुब जे समुंड में ॿुॾी विया ऐं कुझु ॻाल्हाइण खां आजिज़ रहिया शर्मिंदगी ऐं परेशानी जा आसार यहया बिन अक़सम जे चेहरे ते ज़ाहिर थियण लॻा मोहतरम नाज़रीन इहा रिवायत अञा जारी आहे इमाम अलैहिस्सलाम पाण इन सवालनि जा बि जवाब ॾिना आहिनि इंशाअल्लाह इन्हनि खे ॿिए नशिस्त में बयान कंदासूं वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि